Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी। हाय भगवान, जेकॾहिं आसू जो मल कूड़ नथो ॻाल्हाए त कमला जो ॾींहों ॾींहुं हुस्न वञे थो निखारबो। परमेश्वर मुंहिंजी पत्नीअ खे कंहिं बदनज़र जी नज़र खां बचाए। धणी तोखे ॾिसण में सुहिणी पई लॻां, बाक़ी हाणे उमिरि त मोट कई आहे, मूंखे कंहिंजी बि नज़र कान लॻंदी। तूं हड़ू भड़ू ख़ौफ़ न कर। अरे साईं, माण्हू ज़ालिम ते ज़ालिम, नज़र कीअं न लॻंदी? ये माल खे बि नज़र हणनी, मिल्कियत खे बि नज़र हणनी, बंगलनि खे बि नज़र हणनी, नाड़ीअ खे बि नज़र हणंदा आहिनि। ॾें तो प्रार्थना कयां मालिक जी त बदनज़र खां तोखे मालिक बचाए। ईअं नाहे धणी, नाहे ईअं। भला बचियल खान जहिड़ा बि त पिया आहिनि न, तूं सभिनी खे ईअं न सम्झ। अरे साईं, मञा थो त बचियल खान जहिड़ा ॻोठ में काफ़ी माण्हू आहिनि, पर कमला जुठियूं बि त आहिनि न, उहे त नज़र हणंदा ई हणंदा। अरे साईं, ईअं त हिन ॻोठ में चंद माण्हुनि खे ठिकरनि भितरनि खे छॾे बाक़ी ॾिसबो त सभई माण्हू मोहबती आहिनि। साईं, जेकॾहिं असांखे हिते मोहबत न मिली आहे त अबनि ॾाॾनि खां वठी सदियुनि खां हिन ॻोठ में छाजे लाइ रहिया पिया हूंदा? हलिया न हलूं पंहिंजे माइटनि ॾे मिठी आहे। सरकार कुड़ब मिले थो तॾहिं रहिया पिया आहियूं, माण्हू भला आहिनि तॾहिं रहिया पिया आहियूं। पर हाणे धणी वरी झगड़नि कड़ खयो आहे। भॻवान भलो कंदो, बराबरि झगड़नि कड़ खयो आहे, पर बचल खान वॾो छपूरनि जो माण्हू आहे, इन ते काबू पाए वेंदो। दिलजाए कर, धीरज रख। कमला, इहो ॾातू जेकॾहिं थोरो घणो मसइलो न करे न त रोटी हज़म कोन थींदसि। ॾाढो ठिकर आहे। धणी जेसीं ताईं हिन ॻोठ में अमन हूंदो न, असां इते ई रहंदासीं, न त पोइ पंहिंजे ॻोठ मिठी हलंदासीं। पर शइ मां त हिन मिटीअ सां जुड़ियल आहियां। हीअ मिटी मुंहिंजी माउ आहे, हिन ई मिटीअ मां जनम वरितो। भॻवान खां प्रार्थना कंदो आहियां त मालिक जॾहिं बि पाण वटि घुराए त हिन ई मिटीअ में सुम्ही आराम कबो। कमला, अदा तूं त चई थो सांवल नाहे, पर इहा ॻाल्हि मुंहिंजी दिलि नथी मञे। मां त चवां थो त तोते हमले करण में सांवल जो सोरान हथ आहे। न पिराणा न, भुलियो आं तो त चोरी वार करण कॾहिं सांवल सिखियो ई न आहे, ऐं हूअं बि असां में एॾी वॾी ॻाल्हि कोन थी आहे, बसि थोरा घणा इख़्तिलाफ़ात थिया आहिनि। ख़ुदा न करे जो असांजे विच में एॾा वॾा इख़्तिलाफ़ात अची वञनि ऐं असां में घणियूं विथियूं पइजी वञनि। जेकॾहिं अहिड़ो वक़्तु अची वियो न त इहो न सोचिजो त सांवल पोयां चोरी वारो अकल ॾेई साम्हूं सींध वारो हणंदो चांव, होश ई कोन ईंदो। तूं खान ही हेतिरो कुझु ॻाल्हाए वियो ऐं तूं चुप करे वेठो त ॿुधी छॾीस पिराणा, तो वेठो बोले। जॾहिं वक़्तु आयो न हिन चूज़े खे ॿुधाईंदुसि ॾातूअ जो सटियल कॾहिं सिधो थींदो ई न आहे। हिन वक़्तु पिराणा मुंहिंजो मक़सदु कुझु ॿियो आहे। छा उन मक़सद खां मूंखे आगाह कोन कंदे? सभु कुझु तोखे ॿुधाईंदुसि, पर पहिरियां तूं हीअं कर जो मोटरसाइकिल खाए अचु, कंहिं कम सां हलणो आहे। कहिड़ो कमु आहे ॿुधाए? सभु तोखे ख़बर पइजी वेंदी। तूं गाॾी त खाए अचु। गाॾी त मां कढी थो अचां, पर तूं हिते ई हूंदे न। पिराणा, मां हिन रस्ते सां कुझु अॻिते हलां थो, तूं मोटरसाइकिल खाए अचु। पंधु इलाही परे आहे, किथे सिज न लही वञे।
तुंहिंजा किरोड़े एहसान अॼु बे 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 लॻी पई आहे सॼे पाड़े जा ॿार अची गॾु थिया आहिनि ऐं मां वाह अॼु किथां वंड मिली अथई छा अरे फकीरा अञा त हिन इलाइक़े में अहिड़ो को सखी पैदा थियो ई कोन्हे जो हज़ारनि जो चेलो वंड में ॾेई छॾे हाणे ख़बर पई त चोरियूं बि कंदो थो वती सची कर मूंसां चोरी करे आयो आहीं छा अरे चोर खानदान हो तव्हांजो कुकड़ बि कंहिंजे दर ते कोन छॾींदा हो इन पुट राणे जा कम ते राणे जा मुनाफ़े में वठी आयो आहे चए थो त न पिनण सिनण मां हाणे गुज़ारो कोन थींदो शादियूं त वयूं हिन ॻोठ मां उॾामी केॾो न वॾो खणी आयो आहे असुल लखनि जो कारोबार थींदो लखनि जो मूंखे लॻे थो हाणे तूं जल्दी महलात ठहराईंदे ईअं न अरे मां न फकीराणी हे बाहूं तो बेली इलाज तो ते ही मुंजी जंग ने छेले जे रसे में नाटका ये सोरठ राणे जा कम ते हाणे जॾहिं अचनि न हे पंहिंजे लफ़्ज़नि जा तीर पई उन्हनि ते छॾिजाए वीचारो न्यारो सासी बीठो मूं चयो त वीचारो ईअं थो पियो मरे पाणी जी बाल्टी भरे खणी अॻियां रखी अथमांसि ॿियो वरी मूं कहिड़ा तीर हया आहिनि हाणे इन ते मूंखे कावड़ कान्हे इन ते कावड़ कान्हे बाहियूं त मूंखे तोते आहे न सॼो ॾींहुं वांदो वेठो ऐं न कम न कार वेठो मंजा टोड़ी ऐं वञ को तूं बि सासी वठी अच उन मां को मुनाफ़ो मिले इहो कमु सुठो आहे इहो कर हाणे हा इन वीचारे खे पालण जे लाइ त सोरठ ऐं राणो ख़ान महिनत कनि था बाक़ी हा जेकॾहिं तूं मूंखे गाह पठे में हथो वंडराई त मां बि कंहिंखे मिंथ सिंथ करे पाण जहिड़ो को अबड़ो सबड़ो चेलो काए जी किले सां ॿुधा हा इन में कहिड़ो नुक़सान आहे ओए बि सॼो ॾींहुं वांदा ॿई ॼणा वेठा आहियूं शादियूं वादियूं त आहिनि ई कोन इन सां टाइम बि पास थी वेंदो हलियो बाबा वरी अम्मा ई तुंहिंजे विच में कहिड़ी ॻाल्हि ते फायरिंग पई हले मां त सम्झा थो त अम्मा चवंदी हूंदी त रोज़ पुलाउ खावां हाणे रोज़ पुलाउ किथां अचे अम्मा सूरत राणो आहे बाक़ी तूं ई अबो सदाई सूरत दीपक छेड़ियो वेठा आहियो पोइ भला तव्हांजे विच में लॻल बाहि कीअं विसांबी अरे दीपक जा पुट सुबुह मर्दान सां निकितो ऐं गाह पटण जे लाइ हेतिरो चंपड़ो खणी जी पहुती ॿुॾी न थो मरी भरियूं भरी ॿधी आहे भरियूं ऐं पोइ वञी आ न वञी तूं इहा भरी करे अच ॾिसां बि त ख़ुशि थिया न साईं हेॾी भरी मथे ते खणी आयो आहे पुठ ते त बसि ईअं थो अचे इहो बि शुक्र कर छोरो गाह करे थो अचे सादिक मच्छी मारण जो त माहिर आहीं पर हिन महिल ताईं अञा हथे ख़ाली आहे ख़ाली इन करे बीठो आहियां जो अॼु मूंखे मच्छियूं न पर मांगर मच्छ पकड़ सादिक थोरो ख्याल कजांइ मांगर ॾाढो ख़तरनाक अथई किथे वारी या पालियल कुरड़ी न गी वञे कंद जिनी जे गोड में बाबूड़ा पोशाक उन्हीअ जी औताक राजा रीछी आहे दातू कुर्ब सां अचण वारे जी लख इज़त अखियुनि ते दातू ही मलाह जो फौलादी हथ अथई जंहिं नंढे उहिदे खां वठी वागुन जूं वाछूं चीरण सिखियो आहे इन्हीअ करे चवां थो त मूंखों टरी पासो कयो न त हुन कुड़ीअ में ॿिन्ही खे विझी नीपोड़े साह न कढी छॾियांव ख़ुदा जी कुदरत आहे तो बि बोले थो अदा तूं खां न निकिरण जी कर देरि पई थी थिए हिन सां वरी वापसीअ में मुलाक़ात कंदासीं सादिक तोसां ज़रूर मिलबो तोसां हाल ई हवाली थीबो फ़िलहाल कुझु अधूरा कम आहिनि जेके पूरा करे अचां हा इहो ॾाढो सुठो पियो करी जो रहियल कम पूरा पियो करी न त तोखे मूंसां मिलण खां पोइ
तोखे एतिरी मोहलत ही न मिले आॾा तू न त पंहिंजा अधूरा रहियल कम पूरा न करे सघी आॾा तू। हलो हलो हलो। बाबा साईं आखिर दातू तव्हां खां ॻाल्हि लिकण छो तो चाहे? बाबा थी सके थो त दातू अब माण्हू सुञाता ई न हुजनि, पर जे सुञाणे हा त उन्हनि जे मथां पर्दो छो रखिया? किथे फेराए सेराए इहो इल्ज़ाम सांवल मथां त न हणंदो? बाबा जे सांवल मथां शक हुजे सा त उता कम ई न निकिरे हा। सांवल बिना है सादिक बिना है त पोइ भला ॿियो केर तो थी सघे? अरे बाबा असां ख़्यालनि जा घोड़ा छो डोड़ायूं? दातू पाण सच ॻोल्हण में लॻो पियो आहे, ॾींहं बिन में सच ॻोल्हे लहंदो। बाबा साईं दातू पंहिंजा ॾोही तॾहिं ॻोल्हे जॾहिं हुनजो शक के ॿिए में हुजे। हू मूंखे ॾोही सम्झी वेठो आहे। पुट जे शक तो मथां अथसि त इहा दांह छो न ॾिनई? ॻाल्हि खे लिकाए छो थो? तव्हांखे दांह इन करे कोन ॾिनी अथई जो इहो दातू मूंसां जहिड़ो करण थो चाहे। हा इहा ॻाल्हि मूं हाणे बाबा खे चई आहे त दातू इहो इल्ज़ाम सांवल मथां हणंदो। बाबा साईं तव्हां हिन मसइले जो हल ॻोल्हियो। जेकॾहिं सांवल खे कुझु बि थियो न मां ज़िंदा रही कोन सघंदसि। बाबा साईं हिन चरीअ खे केरु सम्झाए? कॾहिं गिदड़नि बि शींहं जो शिकार कयो आहे? सचो आहीं पुट, पलर गिदड़नि जा बि मुंहिंजे हिन शींहं पुट जो कुझु बिगाड़े नथा सघनि। चोरी चक हणंदा, कुत्ते वारो चक इहे ज़रूर हणंदा बाबा। पूर अॼु खां वठी मां पंहिंजो 4 अखियूं खुलियल रखंदुसि, रुगो तूं परेशान न थी। वरी बि तव्हां दातूअ सां ॻाल्हाए मसइलो हल छो नथा करे छॾियो? हा बाबा छा कयां? दातू खे चवां त सांवल ॾोही आहे ऐं हथ ॿधी चवांसि त सांवल सां छेड़ो न कजां, ईअं न? ॿुधाई न सांवल हिन बेवकूफ़ जूं ॻाल्हियूं। बाबा साईं दातू ऐं पीराणो कॾहिं बि एतिरी हिम्मत कोन करे सघंदा जो मूं तरफ़ हथ वधाइनि। जेकॾहिं इहा ग़लती कयनि त सॼो साल सिधा थी घुमी फिरी कोन सघंदा। हा चओ सदको वञाई। सच ॿुधायां त मां हाणे हिन खबड़ खां बेज़ार थी चुकी आहियां। मूंखे सम्झ में नथो अचे त मां हिन खां जान कीअं छॾायां। सदको वञाई तूं फिक्र ई न कर, तुंहिंजी बि खबर मां जान छुटंदी ऐं मुंहिंजो घर बि आज़ाद। हिक धक सां 2 शिकार। हा खबड़ खां पोइ सुभाणे तूं हिन घर मां मूंखे बि तड़े कढंदे त पोइ मां काॾे वेंदसि? मां सदको वञाई तो जहिड़ी हिक छा 10 सोनियूं घर में हुजनि मुंहिंजूं अखियूं थदियूं। इहा कहिड़ी ॻाल्हि थी करे एॾो बेक़दरो थो रही आहियां। ठीकु आहे पर सलाह ॾे त मां खबड़ मां जान कीअं छॾायां? हा इहो तमामु सवलो कमु आहे। नांग बि मरंदो लथ बि बचंदी। अड़े छा खबड़ मरंदो? मूं मरे मिसाल ॾिनो तेरी, इन में होश वञण जी ज़रूरत न आहे। तूं राति सोचे वठ, पोइ सुभाणे मूंखे ॿुधाइजां त तुंहिंजूं नेक तमन्नाऊं आहिनि कहिड़ियूं। मूं सोचे छॾियो आहे त खबड़ खां जान छॾाइणी आहे। हाणे हिन खबड़ जो जिस्म मूंखे मुअल ढूंढ जीअं लॻंदो आहे। हा ढूंढ त लॻंदो ई न। किथे मलकाए मिसर, किथे हू ज़ाबूतो जिन। आदत ईंदई न। तॾहिं त चवां त मूं सोचे छॾियो आहे। हाणे तूं सोचे ॿुधाए त करणो छा आहे। जॾहिं न हिन खबड़ मां मुंहिंजी जान छुटी पवंदी पोइ त मुंहिंजे ख्वाबनि जो को अहिड़ो शहज़ादो हूंदो जीअं सोरठ जो मुड़ुसु राणो आहे ऐं हूर जो मुड़ुसु सांवल आहे। जान रोज़ू जे मथां तुंहिंजो अखी कोन थो ॿुधे मतेरी।
हाथीअ मां जान छॾाए उठ खे ॻिचीअ कोन ॿधंदसि, पोइ भले ख़बर मां मुंहिंजी जान छॾाई या न छॾाई, तुंहिंजी मर्ज़ी आहे। वॾा नखरा ॾेखारी तोखे मां ॿिटनि जो फासाईंदुसि अहिड़ो जो दुनिया ॾिसंदी। बाक़ी ज़िंदगी तूं हिन रोलू जी गोली थी गुज़ारींदी। छो मां ख़बर खई वियसि छा सॼो ॾींहुं टोटे गियर में गाॾी बीठी अथसि। बाबा केॾां पई वञे? बाबा काॾे वरी काॾे वेंदसि, तो नहीं पई अचा। ओ अम्मा ई अकेली घर मां न निकिरंदी कर, रोल पखड़ लामारा ॾींदा था वतन। बाबा मां बि हिकु मुहाणे जी धीअ, अहिड़े बगड़नि खे मुंहुं ॾियण ॼाणा थी। पोइ बि अम्मा वधि में वधि पंहिंजो ख्यालु रखंदी कर, ज़मानो ख़राब आहे, ईअं घर मां अकेली कॾहिं बि न निकिरंदी कर। बाबा मां घर में वेही वेही बेज़ार थी पई आहियां। पोइ पाड़े में हली वञी हा, या बाबे बचल खाने जो घर त ॾिठल अथई, उते वञी हुर सां मिली आ। ठीकु आहे बाबा, अॻिते मां ईअं न निकिरंदसि। हाणे छॾ हिननि ॻाल्हियुनि खे, देरि बि ॾाढी थी वई आहे, बुख बि ॾाढी लॻी आहे, हल त हलूं घर। यार सुदामल, जेकॾहिं न सच पुछे यार सुञाई घर करे वई आहे, खीसा बि ख़ाली थी विया, ऐं घर जो गुज़र सफ़र बि ॾाढो ॾुखियो थी वियो। हाणे का सलाह ॾे त छा कयां? अड़े ठिकड़ फोग फ़कीर ठिकड़ मुंहिंजी ॻाल्हि सम्झ। अड़े छांजी जॾहिं शादियूं बि कोन्हनि के, मुरादियूं बि कोन्हनि के, त घर में वेही यार छा कंदे? ईअं सुञो थी वेंदे। बहितर इहो थी मुंहिंजो चयो वटि को रोज़गार कर, महिनत कंदे त कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदे, सदाईं सुठे हूंदे, सम्झी? यार सुदामल, पहले हिन उम्र में मूंखां इहो कारोबार कोन संभालियो, न को मुंहिंजे बुत में एतिरो दम आहे जो मां वञी कारोबार संभालियां, न को वरी मूं वटि एतिरो ॾोकड़ी आहे। अरे मियां जेका घोड़ मां कंदो त उहा खणी हाणे तूं कर। वखड़ भाॼियूं सब्जियूं सॼो सामान मां खणा ॾींदोमांइ। शाम जो जेका मूड़ी थिए उन मौज तूं खई वञ, अॼु मूंखे ॾिनी वञ। वरी मूंखां इहो घोर सोर वारो कमु कोन पुॼंदो, न को मुंहिंजे टंगुनि में का एतिरी ताक़त आहे, न को बुत में को साह। दर दर ते रुली वतां होका ॾींदो, भाॼी वठो, फ्रूट वठो, ही वठो, हू वठो, न भले न को मूंखे हिन में का बचत थींदी, न को मूं वटि को ॾोकड़, भले मूंखां इहो धंधो कोन पुॼे। ॻाल्हि ते सफ़न सफ़ा। अड़े ठिकड़ तव्हां त चाहींदा इहो आहियो त जीअं घर मां निकिरूं त सिधो वञी फेरीअ वारी कुर्सीअ ते वेहूं, शाम ताईं 100,000 न लख बचाए पोइ घर मोटूं। यार फोग मूंखे अहिड़ो कारोबार कोन थो सुझे जो मां खणी तोखे ॾसियां। यार सुदामल, मुआरे छोकिरे मुनाफ़े ते माल धारियो, मां बि हो थो चाहियां त अहिड़ो ई को कारोबार कयां, मुनाफ़े ते माल वठां। कॾहिं मां ऐं मुंहिंजी घर वारी गाह जी मुठ करे ईंदी, कॾहिं मुंहिंजी नुंहुं ऐं वारो छोकिरो जी गाह जी मुठ करे ईंदा। कमु मिड़े थोरो आसान मूंखे लॻे थो। बाक़ी हा, जेकॾहिं तो वटि को अहिड़ो सासी आहे त मुनाफ़े ते मूंखे मोखाए ॾे, साल खनि या ज़रूरत ताईं चारींदोसांसि, पोइ खणी खपाईंदासीं, मूड़ी कढी बाक़ी अधो अधु। इहा बि सुठी ॻाल्हि आहे फोग। हलो त मां तोखे पंहिंजो सासी काहे ॾियां, नटाए जाए न। हाणे जेकॾहिं नटाई न ठिकड़ त पोइ फ़ैसिलो छिकाईंदोमांइ बचल खान वटि। हली आ त मुंहिंजो वक़्तु ख़राबु थियो अथई। मूंखे इहो ॿुधायो त इहो ज़हूर को ग़लति क़दम त न खणंदो? सोभारा खान, मां ज़हूर खे चङी तरह सुञाणा, उहो कुझु बि न कंदो। ज़हूर रुगो महन जो चोर आहे साईं। भले चोर नंढो हुजे या वॾो, पर असांखे हुनजी का बि परवाह कोन्हे। मूंखे रुगो इहो ॿुधायो त आदम ऐं हुनजी छोरी पूंज किथे आहे? साईं उहे आहिनि गुम, तव्हां परवाह न कयो, उन्हनि खे ॻोल्हे वठंदासीं। मूंखे उहे ॿई जीअरा खपनि, जीअं मां उन्हनि जी मुंडी मरोड़े सघां।
वञो उन्हनि जी जांच कयो। ही केरा अबा ही त ॾिस ही गॾह गॾह जे मथां चढ़ियो पियो अचे। वाड़े बाबा वाह किथां या शाही सवारी अद गई थई। अबा समझां थी त हाणे पिणे इन गॾह ते घोर कंदो। ना फुफी लगे तो पुपड़ गला के मेला तैयार कंदो। अरे छोरा छोरा खबरुन के छड बधी चढ़ियो त मां न सासीअ के तू उनके गाह जी मुठ दे परे खां पार्सल थी आयो कढी से ॿाहिरि हिन खे किथां आयो गाह बनियो पोखे भई वंचा पई हुआ हिन छेले जी पूरत नथी थे गाह जी हाणे वरी हिन खे किथां सी गाह आणे ॾींदासीं कढी से ॿाहिरि। बाबा अम्मा सही त चए थी गाह आहे किथे जो हिन खे ॾियूं। बाबा आसूदे मल खे चए न यार मूंखे का अहिड़ी शइ ॾे जंहिंमें रुगो फ़ाइदो ई फ़ाइदो हुजे। उन वीचारे छा कयो काहे गॾो खणी ॾिनई मूंखे तो काहे आयोसि। बाबा ही गॾो आला जिन्स जो गॾो आहे। आसूदे मल मूंखे 50,000 में मूंखे ॾिनो आहे ऐं ख़बर अथई छा चई चई त जेकॾहिं हिनखे को साल ॿ दाणू ऐं चङे नमूने सां गाह खाराईंदसि न त हे पूरो $1,00,000 रुपया कंदो पूरो $1,00,000 रुपया। मुआ चरियो थियो आई छा किंची ॻाल्हियुनि ते लॻो आई साल तो परे थियो ही 2 महीननि में असांजे घर जूं रिलियूं खाई पूरियूं कंदो कढीस ॿाहिरि कढीस नथो कढीस त पुछड़ो कंदी सही। बाबा उहे त पाण खे वॾो सियाणो सम्झंदई पर इहो आसूदो तोखे मुंझाए वियो 10,000 बि कोन थो लहे। रणा ॻाल्हि तुआरी मिड़ई मूंखे दिलि सां लॻी पई दिलि में मां बि सोचियां पियो त कमु ग़लति थो पियो कयां ॿियो पर यार आसूदे मल जे ॻाल्हियुनि महिल कहिड़ो जादू हो न चाहींदे बि गॾो हिते काहे अची पहुतो। तुंहिंजो मग़ज़ सफ़ा कमु नथो करे जॾहिं तूं हिन घर में हिकिड़ो ई खोड़ आई पोइ भाणे खे छा लाइ हिते वठी आयो आहीं। छा चई मां गॾो ऐं जेकॾहिं न हुजी हा त पोइ हिन भाणे जे मथां जो चढ़ियो टिक 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 कंदो आयो आहीं पोइ या चढ़ी अची सा। ओ बाराणा यार महिरबानी कर हिनखे वापसी जी टिकट वठी हिनखे आसूदे मल में पहुचाए घटि में घटि तोखां ही गूं घटि कंदो। ना बाबा न को पाण इहो कसो कमु कयूं ई कोन पाण कायो पाणे छॾे अची था। ए आसूदे मल मूंखे चयो त जेकॾहिं 2 महीननि जे अंदरि मूंखे गॾो वापसि कई न त मां बचल खान वटि तुंहिंजे लाइ दाही थींदुसि। हाणे तूं ॿुधाए हाणे कहिड़े मुंहं सां मां हुनखे गॾो वापसि करे अचां। फुफड़ जेड़े मुंह सां काए आयो वई उन्हें मुंह सां मोटाए दिया वापस त पोइ बस बाबा पीछो मां पाणे हिन जी ख़िदमत चाकरी कंदुसि पाणे हिन जे लाइ गाह मुठी जी पियो हाणे वेचारो पियो दगंदो तव्हांखे तकलीफ़ कोन ॾींदुसि बस न। छा लाइ बीठो हूंदो छो बीठो हूंदो काह करे आई सान सां ते कंदे ही मो सॼी राति जेके हिंगियूं कंदो असांखे निंड करण ॾींदो तूं जूं हिंगियूं असांखे सॼी राति जागनि थियूं वरी साईं ही ॿियो नमूनो बची वियो कढीस ॿाहिरि। अरे घटि में घटि तोखां हिंगूं घटि कंदो। कमला अॼु हिन किले खे ॾिसी पंहिंजो खोतड़ो पियो यादि अचे वॾे भाग वारो खोतड़ो हुयो उन ते घोड़ कंदो हुअसि त रुॻो लक्ष्मी लक्ष्मी हूंदी एतिरी लक्ष्मी हूंदी जंहिंजो तसवर ई कोन्हे। धणी जे एॾो भाग वारो शाशी हुयो त उनखे घर मां छो कढियई? अड़े साईं घणा किथे कढियूं कमला तोखे त ख़बर आहे त फोग फ़क़ीर जा हालात केॾा ॾुखिया था हलनि राग वेड़ाग बंदि शादियूं कॾहिं कॾहिं थियनि हुनजो सफ़र गुज़ारो ॾाढो ॾुखियो थी वियो। आध्याड़ो ॾिनो अथमि खोतड़ो हुनखे आध्याड़ो मूंखे कहिड़ी ख़बर आहे त खोतड़े खे कढंदुसि त लक्ष्मी बि नाराज़ थी वेंदी। धणी उन्हनि जी रोज़ी कुशादी थींदी न त भॻवान असांखे बि गंज ॾींदो। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।